अस्सलामुअलैकुम। हाँ क्या वे वादे हो गए साईं खुश हो? साईं बाबा खुश हो? सुञाणो था ने बाबा तो को तू ना के यो प्लाट है ना प्लाट खपाइयो बंद वगी छला बैठा प्लाट ना तो बैठा घणे इंच जा प्लाट था इंच हां बाबा इंच वरी छा जा फुटन जा प्लाट उदा यार फुटे हां कोई फुटन जा घणे फुटन जा तकरीबन बाबा को 500 फुट को 1200 फुट को 2200 फुट फुट ही फुट पैसे दे फुट दिखार वाला अॻियां जेके प्लाट आहिनि उन मूंखे खपनि अॻियां फिट नक्शो अथव तव्हां नक्शो अॻियां खपनी पोयां अॻियां प्लाट खपनि पोयां न खपनि पोयां अॻियां ख़ाली कोन आहिनि अॻियां प्लाट महांगा ने महांगा ख़ैर आहे वठंदासीं वठी ईंदे हा नक्शो आहे न नक्शो ॾेखार मूंखे मना अथई ने हा हा अथई हा नक्शो ॾिसंदे हा नक्शो अचे वा अला केतिरा फुट वठंदे ख़बर ई कान्हे का ॾिस माप इलाही ही प्लाट आहे ही दे प्लाट दी 500 फुट जो अच्छा ये अॻियां आहे पोयां आहे ही बाबा ही बस अॻियां आहे सम्झो अॻियां हिन ते मूंखे सम्झ कोन्हे वॾो को नक्शो हुजे न उन ते ॾेखार अरे बाबा ही तुंहिंजे हेॾा अखर लिखिया पिया आहिनि फुट इंच सॼी सम्झे अरे हिन मूंखे वो सम्झाव ॿाहिरि आई जेको माण्हू मूंखे अरे यार तू उन वॾो नक्शो ॾेखार वॾो नक्शो जीअं ते माना हुजे यार ना वठूं वठूं था बाबा तूं ॾेखार त सही ॿुध ही दई अमीराना फुट अमीराना ॿुधो अथई हा ही छा आहे ही ॾिसी न फुट ही रेल गाॾी आहे थोरो मूंखे मथे खण ही रेल गाॾी आहे बाबा ही रेल गाॾी अथई सुख ई सुख हलंदी हलंदी अरे बाबा रेल हलंदी न किथां हलंदी जेका ॿार जेके स्कूल में हूंदा न उन खणी वरी घर खणी पुॼाईंदी वरी मोटंदी हा जे प्लाटनि मां हा बाबा हा ही छा आहे बाबा ही मॉडल टाउन उठंदो ॿार पढ़ंदा ॾिस ही ॿारनि जो सुख ई पढ़नि पिया हेरो ठाहींदो मस्जिद मूंखे हेरो ठाहे ॾींदो मस्जिद ॾिस मस्जिद अलाह जो घर अलाह जो घर निमाज़ पढ़ंदो ई न इहा त जहिड़ी इस्लामाबाद वारी मस्जिद आहे बाबा से कम रानी फैसल मस्जिद इहा ठाहे ॾींदो अथई बाक़ी ॿियो छा ही जेको ॾिसी कोन बना सभु कुझु आहे हिन में ऐं ही बाबा बना कोन पुखवान बने हा ये या बना इते मना रात जो जे फैमिली सां अची ने तो ते वेही सकी तो हिन जाती हल बना वॾी स्कूल तूं पर को सहूलत तू हेरो बंगलो ठाहे ॾींदो बाबा हेड़ो बंगलो तू ठाराई दे तू फुट वठंदे त ठाराई दे तू ने हां ही असां जा नथा बड़ी मॉडल टाउन तो ठाया नी सजो असांजो आ ही सजो चढ़ी आ अरे तो केते रहता खपे ॿुधा रेल गाड़ी ते खपंदी हलंदी न अरे बाबा हलंदी तो केते रहता खपे मूंखे अॻियां रुगो खपे अॻियां घणनि सालनि जो कीअं पैसा ॾिबा वे बाबा वे ॿुध हां हितां जे रेल गाॾी अचे पई न अचे जे पासे मां जा पासे मां हा पासे मां ही त 2200 फुट जो प्लाट आया इन्ही मां खपे न वे बस मूंखे 2200 फुट मां हा 2200 फुट मां वे ओ हाणे इहो मूंखे घणनि सालनि में पैसा ॾिबा कीअं थींदो मूंखे थोरो सम्झा सही तू वे त सही बाबा तू वे त यार हाणे ॻाल्हि कर 2200 फुटनि मां तोखे छा खपे न मूंखे ॿुधा घणी फुट आहे पर अघो त ॿुधा बाबा ही 2200 फुट जेको आहे न हा ही थई 350 रुपया फुट 350 फुट 350 रुपया फुट थई हा हा माना 350 हा माने तकरीबन तोखे सॼो जेको ही प्लाट आहे 2200 प्लाट हे तोखे तकरीबन 70 लख में पवंदो घणे में 70 लख में ये तो 350 फुट जे हिसाब सां 22 फुट जा घणा थींदा 22 अरे बाबा उन खे तू छॾ न 70 लख ते थियो माना डंड थी करे रेल गाॾी जो ख़र्च बि नहीं विधानो या अरे बाबा सब कुछ थी वियो न तू ॿुधाण तोखे घणो खपे ऐं पैसा पोइ घणनि 50 साल में ॾिबा या अरे 5 साल 5 साल में ॾिबा सिर्फ 5 साल महीने में घणा ॾिबा अरे महीने जी मूंखे कहिड़ी ख़बर बाबा तू 5 साल में अदा कजाई हाँ पहिरीं जी किस्त ॾेई न तकरीबन महिरबानी करे तकरीबन माना त 25000 खां शुरू आहे अच्छा पोइ ईअं करे इहो 2200 फुट जो प्लाट आहे 2200 बाबा 2200 इन जा पैसा घणा थींदा 2200 जा 70 लख हाँ हाँ मूंखे थोरो खपे घणो अंदाज़ो भला ॿुधायो जो रेल गाॾी 2200 फुट ॾिसी थी न हाँ हाँ इन मां मूंखे 10 फुट था ॾे ॾिया रेल गाॾी पर पट्टी पर साल यार को तू दरवेश माण्हू ई छा छो 2200 फुट प्लाट सॼे जा पैसा ॿुधाया त वरी 10 फुट वरी छा मूंखे 10 फुट था खपनि ॿियो घणे खे छा 10 फुट कीअं खपाया
अरे बाबा छोको तो पाई तो पैसा तो जा कैश आ साल में पानी को तो भाई मस्त कर क्या ले फुट दे अरे ले फुट को बाथरूम ठहराई दे जा अरे दरगाह 18 ही तुझे चले आ दरगाह 18 ही मुझे पुट सुविधा है भले ये मुबसियत लिखी है मुझे बता मुकबरो डाई दे दे हां मुकबरो डाई दे बे दरगाह का है नेकी जो कमा सवाब हो जाता दरगाह ले फुट इधर का बाबा ले फुट इधर का हाल विलारी दास अला मालिका तू असांखे प्लाट ॾे पंहिंजा पैसा वठ इन 22 फुट में 10 फुट ॿिया जगह रेल गाॾी भरसा है इहो मूंखे ॾिजे हाणे बोलो तू दरगाह ठाराईंदे उते माण्हू ईंदा मुरीद ई थींदा ओए किथां ईंदा ओए किथां वेंदा अरे बाबा हली स्टार्ट ना तू मेलो भला कईंदा मेलो लॻाईंदे ॿियो छा ॾींदा फुट में अरे बाबा तू सॼी बनी 22 फुट खां असांजी सॼी टुटी वेंदी अरे कीअं टुपंदी दरगाह नेकी जो कम ॿिए ते सी पाणी कब्ज़ो कंदा वेंदा तो वधंदा वेंदा ए पो मूंखे कहिड़ो फ़ाइदो को और तू तो खपाण वारो हुई ऐं खपाण वारो तू मूंखे 10 फुट ॾिना हा ॾिनमि मूंखे रजिस्ट्री ॾे हा रजिस्ट्री ते हां तो दरगाह ठाराया हा दरगाह ताजी प्लाट खत्म थी न माण्हू जा प्लाट ते पहिरियों पैसा ता वठी छॾिया न माण्हू खे सी पाणी ॾिनो दरगाह साईं जी केर ईंदो हा इन मां फ़ाइदो तो तोखे फ़ाइदो थींदो हा पो मुंहिंजा बि माण्हू रखंदे चंदे रे पे तुंहिंजो मरा रखंदो चंदे पे चल मुंहिंजो पेती अरे बड़ा वॾो कमु त मूंखे ॾेई छॾी 10 फुट प्लाट ॾे बस 10 फुट बाबा अॼु रजिस्ट्री पेने किथां थी पर वॾी जाइ ते रेल गाॾी इन जे भरसां पटड़ी जे भरसां 10 फुट जा लिखे काथी लिखे कुछ रियायत तो कर होलसेल में लगा होलसेल में बाबा लॻाया पियो न हा ॿुधा घणा तुंहिंजी 10 फुट हा पी नालो जुमू वलद खमीसो खान वलद खमीसो खान खे 10 फुट 22 साल दरगाह जेला जेल दिनो मुक्तसी कयासी 10 फुट हा हाण कम थी विया पी ठपो की दिया ठपो छा करी दिया सही कर सही की अब सही पढ़ लई न ओचे बाबा चे हा और ट्रक सुभाणे मना अडा शुरू कयो बाबा करे छॾे जीअं खपई पर याद कया चंदी वाली पेती मुंजी हुंदी हां तुंहिंजो हिकिड़ो मरा असर कनो पर ई न पैसा सी कढंदा उमरा तुंहिंजो बीठल हूंदो हा ई सही आ पेती त मूंखे नसीब थींदी न हा वरी रात जो गॾु भाई माण्हू खपा पोयो कॾहिं आउं सुबुह अचां न बाबा सुभाणे जी मुक बरोडा चरिया हां हल पुट मिठाई बाबा जी का मुक बरोडा मिठाई तयार थी न मुरी देईदा मिठाई हे ॾींदा पाण छाला खर्च कई मूंखे मिठाई ॾींदा हा अरे वाह हे रामानो सांगे जद सी अमीर थी वञू दुआ कजा दरगाह में याद कजा हां दुआ कजा दरगाह कामयाब थे रगो माण्हू चरिया तेरे अल्लाह करे तुझे हिन प्लाट की बरकत हूंदी बरकत हां बड़ा को मुरी दीप का दो ही आता हल छोकरा हल पुट सुख ही सुख उनके बरकत बरकत शाबाश तुझे